खबरनि जो सिलसिलो जारी कंदे ख़बर अवां ताईं पुॼायूं पिया खैरपुर मीरस खां रिपोर्ट कर रहियो आहे रियाज़ हुसैन। पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल तालका खैरपुर जे सदर हाजी अब्दुल गनी फुलपोटो पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल तालका खैरपुर जे जनरल सेक्रेटरी अब्दुल जब्बार टगर जी मेज़बानी हेठ पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल ज़िला खैरपुर मीरस जो इजलास पे सैयद इस्माइल शाह राशिदी सदर पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल ज़िला खैरपुर मीरस जे सदारत में थी गुज़रियो, जंहिंमें पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल ज़िला खैरपुर जे 8 तालकनि जे सदरनि जनरल सेक्रेटरी DA जी कन्वेंशन लाइफन जी नोटेबल शिरकत कई आहे। उन मौके ते पीर सैयद इस्माइल शाह राशिदी ख़िताब कंदे चयो त 8 फरवरी 2024 जेका इलेक्शन थी हुई उहो बॉक्स इलेक्शन हुई, जेका हींअर ऐवाननि में वेठल आहे अवां फार्म 147 जे पैदावार आहिनि। पीपल्स पार्टी जे अंदरि करप्शन जी बाज़ार गरम करे वेठा आहिनि। उन में वधीक चयो त 8 फरवरी ते जेका GTA जे तरफ़ां एहतजाज रखी वई आहे उन में वधि खां वधि शिरकत करे इन जाली हुक्मरान खे ऐवान पैगाम ॾियणु आहे त अवां चोर दर तां आयल आहियो, असां हमेशह सिंध जे हुकूकनि जे लाइ ॻाल्हि कई आहे ऐं कंदा रहंदासीं। अहम ब्रेकिंग न्यूज़ आहे जेका खैरपुर मीरस खां रिपोर्ट करे रहियो आहे रियाज़ हुसैन। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट लाइ विज़िट कंदा विन न्यूज़ HD।